अहम ख़बर अवां खे ॾियूं। हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। सिंध में लगातार बरसाती सिलसिले शहर ॻोठ रोड रस्ता ऐं फसल ॿोड़े छॾिया आहिनि। कराची, हैदराबाद, सखर, कंधकोट, घोटकी, टंडो, मोहम्मद खान, कंबर, शहदाद कोट, सांगड़ में बरसात पई आहे, जॾहिं त ड्रिगड़ी, झोल, कुंभ, लकी गुलाम शाह, मुरीद शाख, पेरूमल, रानीपुर, मीरो खान, राज़ी देरो में वक़्फ़े सां मींहं जो सिलसिलो जारी आहे। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। नवां जतोई, मोरो, मीरवाह, गोरचाणी, मदेजी, लालू राइंग, कोट लालू, झुडो, जामशोरो, गढ़ी खैरू, दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में बे बरसात सबबि हेठाईं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त मुवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। फसलनि खे कापारी धकु रसियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध में लगातार बरसाती सिलसिले शहर ॻोठ रोड रस्ता ऐं फसल ॿोड़े छॾिया आहिनि। जी नाज़रीन, अव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, हैदराबाद, सखर, कंधकोट, घोटकी, टंडो मोहम्मद खान में बरसात शहर ॿोड़े छॾिया आहिनि। इन हवाले सां हैदराबाद जी कहिड़ी सूरत हाल आहे? हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो, छा हिन वक्त में हैदराबाद में बरसात थी रही आहे? जी बिल्कुल, हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में वक़्फ़े सां हल्की किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। शहर में चार ॾींहं अॻु पियल तेज़ बरसात वारो पाणी जी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे। कासमाबाद जे सिटीजन कॉलोनी, चना ॻोठ, अलमदार चौक समेत ॿियनि इलाइक़नि मां बि बरसाती पाणी न निकाल करायो वियो आहे, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशान हाल बणियल आहिनि। जेको आहे त बरसात सबबि कुझु इलाइक़नि में गटर नाला उबता वहण सबबि पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। बरसाती पाणी निकाल न थियण सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। शहरनि पारां आला अख़्तियारनि खां वार जी अपील कई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, हैदराबाद जी सूरत हाल असांखे शबीर अबड़ो ॿुधाए रहियो हो। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो हैदराबाद जी सूरत हाल बाबति आगाह करे रहियो हो। अव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिन वक़्तु वक़्फ़े सां कॾहिं तेज़ त कॾहिं हल्की बरसात जारी आहे। अव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं। कंधकोट, घोटकी, टंडो मोहम्मद खान, कंबर, शहदाद कोट, सांगड़ में बरसात पई आहे। ड्रिगड़ी, झोल, कुंभ, लकी गुलाम शाह, मुरीद शाख, पेरूमल, रानीपुर, मीरो खान, राज़ी देरो में वक़्फ़े सां मींहं जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। नवां जतोई, मोरो, मीरवाह, गोरचाणी, मदेजी, लालू राइंग, कोट लालू, झुडो, जामशोरो, गढ़ी खैरू, दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में बे बरसात सबबि हेठाईं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मुवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो आहे। फसलनि खे कापारी धकु लॻो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया, बरसात जे सबबि मुवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं। सांगड़ में बरसात पई आहे। झोल, कुंभ, लकी गुलाम शाह, मुरीद शाख, पेरूमल, रानीपुर, मीरो खान, राज़ी देरो में वक़्फ़े सां मींहं जो सिलसिलो जारी आहे। मदेजी, लालू राइंग, कोट लालू, झुडो, जामशोरो, गढ़ी खैरो, दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में बि बरसात सबबि हेठाईं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मुवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। मींहं तमामु घणी जेको सॼी सिंध खे तबाही मचाए छॾी आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, हेठाईं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मुवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो आहे। घोटकी जी कहिड़ी सूरत हाल आहे? घोटकी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जब्बार महर लाइन ते मौजूद आहे। जी जब्बार, आगाह कजो, छा सूरत हाल आहे घोटकी जी? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो वञा त सॼी सिंध या घोटकी में बि बरसात पवण खां पोइ जेको आहे फुटी जी फसल खे कापारी जो धकु आहे, रसियो आहे। जॾहिं त इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो वञा, बरसात पवण जे करे जेके हेठां इलाइक़ा आहिनि उहे जेको आहे पाणी जी लपेट में अची विया आहिनि। जेको आहे सो पाणी हिन वक़्तु जेको आहे शहर में बि गोॾे जेतिरो बीठल नज़र अचे थो। जॾहिं त जेको म्यूनिसिपल अमलो आहे उहो गुम आहे। बिजली बरसात जे पवण जे करे जेको मुवासिलाती निज़ाम आहे उहो दरहम बरहम आहे। जॾहिं त बिजली केतिरनि कलाकनि खां शहर में न आहे। शहरी जेके पाणी जे पीअण लाइ सिखण ते मजबूर आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।
नाज़रीन, घोटगी जी सूरत हाल जब्बार महर असां खे ॿुधाए रहियो हो। अवां खे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लगातार बरसाती सिलसिलो जारी आहे ऐं शहर ॻोठ रोड रस्ता ऐं फसल तबाह थी विया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया कराची, हैदराबाद, सखर, कंधकोट, घोटकी, टंडो मोहम्मद खान, कंबर, शहदाद कोट, सांगड़ में बरसात पई आहे। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। झोल, कुंभ, लकी गुलाम शाह, मुरीद शाख, पेरूमल, रानीपुर, मीरो खान, राज़ी देरो में वक़फ़े वक़फ़े सां मींहं जो सिलसिलो जारी आहे। जी नाज़रीन, अवां खे ख़बर ॾेई रहिया आहियूं। मदेजी, लालू राइंग, कोट लालू, जुडो में बरसात पइजी रही आहे। जी नाज़रीन, कंधकोट जी कहिड़ी सूरत हाल आहे? कंधकोट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हबीब रोही लाइन ते मौजूद आहे। जी आगाह सुबुह जो सवेर सां आज हल्की हल्की बरसात वारो सिलसिलो उहो जारी रहियो। जॾहिं त कंदकोट ऐं भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि उन में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी करे वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ ऐं हल्की बरसात वसण वारो सिलसिलो उहो जारी आहे। जी ठीकु आहे हफ़ीज़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात जारी आहे।